अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। नूरियाबाद में M9 मोटरवे ते मुसाफ़िर कोच जो डंपर सां टक्कर थियो आहे। हादसे में ॿ ॼणा फौत थी विया, 6 मुसाफ़िर ज़ख़्मी बि थिया आहिनि। हादसे में मुसाफ़िर कोच जो ड्राइवर ऐं क्लीनर फौत थी विया। रेस्क्यू टीमुनि पहुची फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। नूरियाबाद मां आवाज़ जो रिपोर्टर असद पालारी खान। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कनि? जी गज़ाला ॿुधाईंदो हलां त नूरियाबाद वेझो M9 मोटरवे रोड ते पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर मक्का कोच जो 5 नंबर चौकीअ वटि अॻियां वेंदड़ डंपर सां टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में मुसाफ़िर कोच में 2 सॻा भाइर जेके फौत थी विया आहिनि, जॾहिं त 6 मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। फौतियुनि जी जेकी सुञाणप थी आहे उहो पंजाब जे इलाइक़े बावल नगर वासी 45 वरनि जो मोहम्मद यूसुफ वलद रहीम बख़्श ऐं 30 वरनि जो मोहम्मद अमीन रहीम बख़्श मौक़े ते ई फौत थी विया, जॾहिं त हादसे वारी जाइ ते रेस्क्यू अमले जूं टीमूं पहुची ज़ख़्मियुनि ऐं फौतियुनि खे एडी रवा करण जे वसीले इस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। हेॾा ज़ख़्मियुनि में ॿुधाईंदो हलां त मुर्तज़ा, मोहम्मद इरशाद, शबाना ज़ाल मोहम्मद इरशाद ऐं उमर फारूक, तौक़ीर नासिर, उमर ख़ालिद, जिन खे नूरियाबाद जे ट्रामा सेंटर मुंतक़िल करे खेनि तिबी इमदाद फराहम कयो पियो वञे। होॾां मोटरवे पुलिस पारां कोच जे किरियल मलबे खे मशीनरी ज़रिए हटाए रोड खे क्लियर कयो पियो वञे। फौतियुनि जा जेके लाश आहिनि उहे ज़रूरी कार्रवाई बैदि वापसि हवाले कया वेंदा। जी ठीकु आहे, महिरबानी असद अपडेट करण लाइ।